जो आसी को कमली में अपनी छुपा ले, जो दुश्मन से भी जख्म खा कर दुआ दे, उसे और क्या नाम देगा ज़माना, वो रहमत नहीं है तो फिर और क्या है। सुभान अल्लाह, मोहब्बत से जाओ। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती आओ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो, कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ऐ सोना हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जहान में ही ऐलान करे बुधाए, तू फरमाए त ऐ इंसानो बेशक मां तव्हां समूरन जे तरफ अल्लाह जो रसूल बणजी आयो आया। पूरी इंसानियत जे लाइ रसूल बणजी आयो आया। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन्हनि अल्फाज़ मुबारका में सिर्फ इंसानियत जो जिक्र फरमायो आ त ऐ दुनिया वारो, ऐ इंसानो, ही मोहम्मद करीम तव्हां इंसाननि जे लाइ रसूल बणजी आयो आहे। पर ॿी जाइ ते रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, सिर्फ इंसाननि जे लाइ न पर पूरी कायनात जे ज़र्रे ज़र्रे जे लाइ जेका भी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मखलूक पैदा फरमाई आहे, आलमीन में जेके भी शयूं आहिनि, रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, बाबरकत आहे उहा ज़ात जंहिं पंहिंजे ख़ास बाने जे मथां हक़ ऐं बातिल जे विच में फ़र्क़ न करण वारो किताबे मुबीन नाज़िल फरमायो, लियकून लिल आलमीन नज़ीरा। इन जे लाइ रब करीम पंहिंजे उन महबूब बाने जे मथां किताब नाज़िल फरमायो त जीअं उहो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ इंसाननि खे न पर पूरी कायनात जे ज़र्रे ज़र्रे जे लाइ मोहम्मद करीम ड्रेजारींदड़ बणजी वञे, आलमीन जे लाइ नज़ीर हुजे। आलमीन में यानी जेके भी जहान रब करीम जोड़िया आहिनि, आलिमन लिखियो आहे, मुफस्सिरन ज़िक्र फरमायो आहे, तक़रीबन 80,000 अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जहान जोड़िया आहिनि। उन्हनि सभिनी जहाननि जे लाइ रसूलुल्लाह ड्रेजारींदड़ बणजी आयो आहे। उन्हनि सभिनी खे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ जी दावत ॾियण आयो आहे त बुरायूं बेहयायूं छॾे ॾियो, जेके भी गलत ॻाल्हियूं आहिनि। ही जहान अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी मिल्कियत आहे। लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, आसमान ने ज़मीन जी बादशाही अल्लाह जी आ। जो कुछ ही खल्कियो आहे रब करीम ही जोड़ियो आहे। आसमान आहिनि, ज़मीनूं आहिनि, सिज आहे, चंड आहे, तारा कतियूं कुतुब जेके भी रब करीम जहान जोड़िया आहिनि, ये समूरा अल्लाह जी ज़ात जी मिल्कियत आहिनि। तंहिंजे करे हिन जहान में कंहिं ॿिए जी इबादत ठहे ई कान थी। हिन जहान में हबीब करीम ॿुधायो त इबादत सूहे थी त पंहिंजे ख़ालिक जे लाइ सूहे थी। अल्लाह वहदहु ला शरीक लहू जी इबादत करियो, कंहिं ॿिए जे आॾो उनखे माबूद समझी करे झुको न। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, माबूद समझी करे झुकण सिर्फ अल्लाह करीम जे आॾो आहे।
सुभान अल्लाह मोहब्बत सां जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जिन आया ऐ मुस्तफ़ा करीम पूरी कायनात जे ठहण जो सबब जेकरे केर आहे तो रसूलुल्लाह जी ज़ात।